आज सही संगत के असांजे पर अस्सलाम वालेकुम। अॼु असां दुबई में पंहिंजे रूम ते गॾु थिया आहियूं उन चांहि जी कप ते असांजी जेका कचहरी जो मौज़ू जेको आहे असांजे आसूद ज़रदारी साहिबु असांजे पाकिस्तान लाइ असांजे सिंध लाइ छा कयो आहे ऐं कहिड़ियूं हुन कुर्बानी ॾिनियूं आहिनि ऐं कहिड़ियूं हुनजी कोशिशूं आहिनि। मां असांखे मूंखे न बलाल पर सॼी पाकिस्तानियुनि खे असांजे स्पेशली असांजे सिंधियुनि खे मेरी ॻाल्हि जो फ़ख़ुरु आहे त असां पाकिस्तानी आहियूं। असांजो सदर पाकिस्तानी आहे। ॿी वॾी ॻाल्हि असांखे फ़ख़ुरु आहे असांजो सदर जेको आहे सिंधी आहे। असांखे उन ॾींहुं ॾाढी ख़ुशी थी त जंहिं ॾींहुं असां ॿुधो त सदर आसूद ज़रदारी साहिबु असांजे सिंध जे कल्चर ॾे मल्हायो आहे सिंधी टोपी अजरक। त मां इन ॻाल्हि ते असांजे हिकु साहिबु थोरो गौर कजो। मां इन ॻाल्हि ते मूंखे ख़ुशी थी बराबरि सॼी सिंधियुनि खे सॼी पाकिस्तान ख़ुशी थी त असांजे सिंध जेको ॾियारु मल्हायो वियो। हेॾा सियासतदान आया, वज़ीर आज़म आया, सही सदर आया, बहरहाल असांजे सिंध जा जेके क़ौम परस्त आया, पर कंहिं बि इन ॾियारे जे हिसाब सां कंहिं कोशिशि न कई त असांजे सिंधी कल्चर असांजो अॻिते थिए ऐं असांजे सिंध जी सुञाणप थिए पूरी दुनिया में। अॼु असांखे इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे त असांजी पूरी दुनिया असांखे सुञाणे थी सिंध जे नाले सां। छो सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे असांजो सिंधी टोपी ऐं अजरक जो ॾियारो जेको मल्हायो वियो उहो असांजे पूरी दुनिया में ॾिठो वियो ऐं सराहियो वियो। असां इन ॻाल्हि ज़रदारी साहिब जी हिमायत कंदासूं। साईं असां हाणे पंहिंजे दोस्तनि खे सभिनि खे इजाज़त असां पहिरीं वठंदासीं कमेंट्स साईं हुसैन पितारी साहिब सां त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो इन ॻाल्हि सां। साईं हुसैन पितारी साहिब हिन महिल जेको असां इकठे थिया आहियूं पाण में सभु दोस्त तमामु सुठी असांजी ख़ुशी थी आहे ऐं ॾाढो हिकिड़ो जज़्बो बि थियो आहे त असांजो सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु एतिरनि कोशिशुनि जे बावजूदि महिनत करे, छो जो हुनखे जेका हुकूमत ॾिनी वई आहे उहा हिकु कंडनि जी सेज ॾिनी वई आहे। इन ॻाल्हि सम्झो छो जो असांजो पाकिस्तान सफ़ा तबाही में फाथल आहे। उन जे बावजूदि हुन जदोजहद करे उनखे अॼु 2 साल पूरा थिया आहिनि। उन पंहिंजी हुकूमत खे ठाहे पंहिंजी पीपुल्स पार्टी जो नालो कयो आहे ऐं पंहिंजे पाकिस्तान में नालो कयो आहे, बल्कि ॿाहिरनि कंट्रियुनि में हुनजो नालो थियो आहे। त सिंधी क़ौम बि हिकु क़ौम आहे जंहिं क़ौम खे हिकु टोपी नथा सही सघनि। जेकॾहिं असांजो सदर ज़रदारी टोपी पाए वञे थो त सभिनी पार्टियुनि खे ॼण हिकु जलन थी थिए, हिकु हुननि खे गुस्सो थो अचे त ही सिंधी आहिनि ऐं ही कहिड़ो पंहिंजो कल्चर था इस्तेमालु कनि। असांजो कल्चर आहे, असांजी पंहिंजी सकाफ़त आहे ऐं इहा इंशाअल्लाह सकाफ़त ॾींहुं क़यामत ताईं हलंदी रहंदी। असां सदर ज़रदारी जी हद खां वधीक असां उनखे सपोर्ट कयूं था ऐं असां उनखे सपोर्ट कंदा रहंदासीं जेसीं ताईं असांखे दम में दम आहे। असां सिंध ते कुर्बान थींदासीं। नारे भुट्टो ऐं असां हर मुमकिन हुनजी कोशिशि कंदासीं, चाहे असां किथे बि पहुचूं, कहिड़ी बि फील्ड में पहुचूं। असां मां पंहिंजे भाइरनि, पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे मिटनि, पंहिंजे रिश्तेदारनि, पंहिंजनि नौजवान जज़्बात छोकिरनि खे, पंहिंजनि शागिर्दनि खे, पंहिंजनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुमि त हिकिड़ी पंहिंजी सिंध अमड़ जो ख़्यालु रखनि, पंहिंजी सिंध धरती जो ख़्यालु रखनि। जो हीअ असांजी सिंध आहे, इन खे अलॻि करणु चाहिनि था, सम्झो न, इन ते कब्ज़ो करणु चाहिनि था। बल्कि मां इन्हनि सिंधियुनि खे गुज़ारिश कंदुमि, पंहिंजनि क़ौमुनि खे, पंहिंजे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त इन ते पंहिंजो जज़्बो ॾियनि, पंहिंजो रत वहाइनि। मां गुज़ारिश कंदुमि फहद अहमद खुश्क खे तू पंहिंजनि कमेंट्स जो इज़हार कनि। साईं फहद खुश्क साहब। सर हाणे हुसैन साहिब तो का ॻाल्हि छॾी न आहे, पर वधीक हुसैन साहिब जी ॻाल्हि सभु आहे। बाक़ी इहा ॻाल्हि तव्हां आसिफ अली ज़रदारी सिंध जो जेको आहे उहो जोधो आहे। साईं हाणे मां गुज़ारिश कंदुसि साईं ख़ुदा बख़्श अंसारी साहिब खे त पंहिंजे कमेंट्स जो इज़हार कयो। साईं ख़ुदा बख़्श साईं। जीअं त तव्हां ॿाहिरनि जेके ॻाल्हियूं कयूं तमामु बहितरीन ऐं सुठियूं हुयूं माशाअल्लाह। सो ॾिठो वञे त जीअं आसिफ ज़रदारी साहिबु जीअं सिंध में अजरक डे मल्हायो वियो ऐं हुनजी अॻुवाणी कई वई, हुनजी कोशिशि कई वई, हुनखे शुरूआति कई वई, त उनजी जेके असरात आहिनि उहे छा निकिता ऐं उन ॾींहं ते सिंधियुनि ते कहिड़ो असरु पियो ऐं सिंध ते कहिड़ो असरु पियो। त मां इहो चवणु चाहींदुमि त इहो ॾींहुं मल्हाइण सां सिंधियुनि जी हिकिड़ी सकाफ़त उजागर कई उन
ऐं सिंधियुनि खे हिकिड़ो अॻिते वधण जो उन्हनि शौक़ु ॾिनो। सो असां ज़रदारी साहिब जी तमामु घणी हिमायत था कयूं ऐं हुनजो तमामु शुक्रगुज़ार आहियूं पूरा सिंध जा माण्हू पूरा सिंधी। त उन्हनि इहो ॾींहुं मल्हाए करे असां सिंधियुनि जो फ़ख़्रु मथां कयो ऐं असां जनाब सदर राशिद ज़रदारी साहिब सां गॾु आहियूं, उनजी हिमायत था कयूं ऐं दुआ था कयूं त उनजी हुकूमत हलंदी रहे। ऐं असां ज़रदारी साहिब खे इहो बि पैगाम ॾियणु चाहींदासीं त सिंधियुनि जो मान ऐं इज़त उन्हनि जे हथ में आहे, उहो उन मान खे अञा अॻिते वधाइनि, मान खे मथां करे साईं। सभिनि दोस्तनि जा असां व्यूज़ कमेंट्स वरिता, ॾाढी ज़बरदस्त हुयूं। जेके ॻाल्हियूं दोस्तनि कयूं असांखे सभु ॻाल्हियूं वणियूं, सभु ॻाल्हियूं सुठियूं लॻियूं ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे त दोस्तनि जा जेके ख़्यालात आहिनि उन जा जेके ख़्यालनि जो इज़हार, दोस्तनि जो ख़्यालनि जो जेको इज़हार कयो असांखे सभु दोस्तनि जा कमेंट्स वणिया। ॾाढी ख़ुशी थी त असांजे जेके सिंधी भाउ जेके वेठा आहियूं दुबई में, पंहिंजे मुल्क खां परे परदेस में वेठा आहियूं, पोइ पंहिंजी सिंध अमड़ खे पंहिंजे पाकिस्तान खे यादि था कयूं। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजो सॼी संगत सां गॾु थियाऊं ऐं मूंखे वॾी ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी जो असां पंहिंजे सिंधी भाइरनि जा जेके ख़्यालात आहिनि, हिन जेके ज़हन में जेके ॻाल्हियूं आहिनि, हुन पंहिंजी ॻाल्हियूं जेके आहिनि सो साम्हूं आंदियूं। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, कहिड़ी ॻाल्हि जो ख़ुशी थी आहे, कहिड़ी ॻाल्हि जो ॾुख आहे, पर मूंखे इन ॻाल्हि जो ख़ुशी थी आहे त कंहिं बि दोस्त खे, कंहिं बि भाइरनि खे, पंहिंजे सिंधी भाइरनि खे आसूदारी खां को बि ॾुख न आहे। सो मां इन ॻाल्हि ते सॼी दोस्तनि जे शुक्रगुज़ार आहियां। दोस्तनि वेही मूंसां गॾु चांहि जे कप ते सुठी कचहरी कई। सो आख़िर में लफ़्ज़ त घणा आहिनि ज़रदारी साहिब जे चवण लाइ, हुनजे मान मथां करण लाइ, पर लफ़्ज़ खुटी पवंदा। ज़रदारी साहिब जो जेको आहे सो असां ख़्याल जो इज़हार एतिरो न करे सघंदासीं, छो त हुनजो हुनजी जेकी कोशिशूं आहिनि पाकिस्तान जे लाइ, स्पेशली असांजी सिंध जे लाइ, सो सुठियूं जेके आहिनि सो हा जिते तारीफ़ कंदासीं उहो घटि आहिनि, मतिलबु तमामु घटि आहे। आख़िर मां हिकु नारो खणी पंहिंजे जेको आहे सो सही संगत जी चांहि जे कप ते कचहरी खे पूरो कंदुमि त नारे पाकिस्तान जय पाकिस्तान, नारे सिंधु देश जय सिंधु देश, नारे आसिफ अली ज़रदारी जय आसिफ अली ज़रदारी, नारे भुट्टो जीवे भुट्टो, पाकिस्तान जिंदाबाद।